नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पंजाब हुकूमत ऐं पाकिस्तान ट्रेड अलायंस जे विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं, जंहिंखां पोइ वापारी अॻुवाण 13 जुलाई ते हड़ताल जो सॾु वापसि वठी छॾियो, जॾहिं त कराची इलेक्ट्रोनिक्स डीलर्स एसोसिएशन सुभाणे दुकानूं ऐं कारोबार बंदि रखण जो ऐलान ते क़ाइमु आहे। वज़ीर आला हाउस लाहौर में पंजाब हुकूमत ऐं पाकिस्तान ट्रेड्स अलायंस जे विच में 7 कलाक डिघियूं ॻाल्हियूं थियूं, जंहिं में लाहौर जे वापारी बिरादरी छंछर ते हड़ताल जे मामले ते विराइजी विया आहिनि। ॻाल्हियुनि खां पोइ ॿिनि ग्रुपनि सुभाणे जो हड़ताल जो सॾु वापसी वठी छॾियो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाए ते सनत वापारी वारे वज़ीर मियां असलम इक़बाल चयो त कुझु मुफ़ाद पसंद सियासतदाननि खे हड़ताल कामयाब करण न ॾींदासीं। हिन चयो त कुझु तंज़ीमूं सोशल मीडिया ते मुनफ़रिद प्रोपेगेंडा करे रहियूं आहिनि। ID कार्ड जी शर्त सिर्फ़ अहम डीलर जे लाइ आहे, जॾहिं त मोहल्ले में कारोबार करण वारनि नंढनि दुकानदारनि ते को बि टैक्स न लॻायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।